अस्सलाम वालेकुम संगत कहिड़ा हाल उम्मीद था करे सौंदो दोस्तों ही का यूट्यूबर तो इंडिया जो हुसैन मंसूरी जी शुरू जी कहानी असां कंहिं वीडियो में ॾिठीसीं उनजी पंहिंजी कहानी ॿुधाई नंढे लाइ वठी चए पियो त मां पाण ग़रीब ख़ानदान सां तालुक़ु रखंदो हुउमि ऐं मुंहिंजी कोशिशि हूंदी त मूंखे जंहिं बि ॾींहुं रब एतिरो ॾिनो जो मां विरिहाए सघां त मां कंहिं बि ग़रीब खे ॾुखिये वक़्त में काथे बि न छॾींदुमि। हालांकि हिन जी पूरी कोशिशि हाणे हिन टाइम तमामु घणो ई जेको आहे सोशल मीडिया में तव्हां ॾिठो हूंदो त वायरल बि आहे। हुसैन मंसूरी जी आई.डी तव्हां अगरि चेक कंदो त हुन जेके बि जंहिं ग़रीबनि जी मदद कई आहे सभु कैंसर जा जेके पेशेंट हूंदा आहिनि नंढड़ा ॿार हूंदा आहिनि कंहिं बि मरीज़ में कंहिं बि मर्ज़ में मुब्तला जेके हूंदा आहिनि उन्हनि जी ही ॻोल्हे उन्हनि जी वञी मदद कंदो आहे। चवण जो मक़सदु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो आहे त असांजे पाकिस्तान जा यूट्यूबर जेके बि आहिनि जिन खे अलाह साईं करोड़पति कयो आहे या महीने में 2-2 3-3 करोड़ जंहिंजी इनकम अचे थी उन्हनि जी बि दिलि अहिड़ी न हूंदी जहिड़ी हिन शख़्स जी दिलि आहे। अगरि तव्हांखे इंसानियत ॾिसणी आहे त इंसान कीअं कमु करणु खपे, असांखे कीअं ग़रीबनि जी मदद करणु खपे या किथे किथे असांखे कमु करणु खपे। छो त तव्हां असां वटि जॾहिं बि पैसो हूंदो आहे त असां कोशिशि कंदा आहियूं त पंहिंजी जेब भरे में खाइण पीअण में आयाशनि में उॾारे छॾींदा आहियूं, पर कंहिं ग़रीब खे न ॼणो न ॾींदासीं ऐं न ई वरी असांजी दिलि ई चवंदी आहे असां कंहिं ग़रीब खे ॾियूं। पर हीउ उहो शख़्स आहे जंहिं पंहिंजी जेका बि इनकम अथसि उन मां 80-90% जेको आहे हीउ ग़रीबनि में विराईंदो आहे। ऐं तव्हां हिन जी वीडियो ॾिसंदव त तव्हांजी दिलि तमामु घणी ख़ुशि थींदी। काश मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो हो त काश असांजा जेके यूट्यूबर्स आहिनि पाकिस्तानी उहे बि सोशल मीडिया जे ज़रिए अहिड़ा वर्क कनि ऐं अहिड़े नंढनि ग़रीबनि जी वञी हेल्प कनि जेके हक़ीक़त में मुतहद आहिनि ऐं जिन खे ज़रूरत आहे।